सिंध गुलन तो मिठियूं जन्नत जूं हवाऊं, मेहरान जे मारुन जूं वणन दिल खे सदाऊं, मेहरान जे मारुन जूं वणन दिल खे सदाऊं। सिंध गुलन तो मिठियूं जन्नत जूं हवाऊं, सिंध गुलन तो मिठियूं जन्नत जूं हवाऊं। जी नाज़रीन, सिंध जे ॿियनि शहरनि जीअं करमपुर में बि JTN वेब न्यूज़ जे सॾ ते 6 डिसंबर सकाफ़ती ॾिहाड़ो वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। सकाफ़ती रैली जी अॻुवाणी JTN वेब न्यूज़ ऑफिस चौक खां थी। रैली जी अॻुवाणी सीनियर सहाफ़ी जावेद उस्मान बिजाणी, बाबूलाल मदान, फैज़ मोहम्मद बिजाणी, हिंदू पंचायत जे सदर मुखी नानक राम, PP करमपुर जे सदर मामू शबीर शेख, करमपुर हाई स्कूल जे हेडमास्टर उस्ताद अली बिलावल निंदवाणी, करमपुर प्रेस क्लब जे सदर सैफुल्ला बिजराणी, दरिया खान बंगलाणी, डॉक्टर शबीर अहमद आयो, इनकलाबी ग्रुप जे ज़िलई सदर हुसैन बख्श चोलियाणी, ग़ुलाम यासीन जाफ़री, ज़ुल्फ़कार अली नसीराणी, सिंगार अली नसीराणी, शाहिद हुसैन नसीराणी, सोहेल अहमद सुमरो, सरफराज अहमद जाफ़री, एजाज़ अहमद जाफ़री, ग़ुलाम नबी मीराणी, सलमान जावेद बिजराणी, वसीम जावेद बिजराणी, अब्दुल खालिक जाफ़री, निसार अहमद जाफ़री, मोरखान बिजराणी, अयाज़ मीर बिजराणी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में सकाफ़ती रैली कढी वई। रैली शहर जे मुख़्तलिफ़ चौकनि खां थींदी ॾियाणी चौक ते पहुती। रैली में शरीक सिंधी टोपी अजरक ओडल सिंधी माण्हुनि सिंधी सकाफ़ती गीतनि ते झूमी पिया। सॼो शहर सकाफ़ती रंगनि सां रंगजी वियो। ॿिए तरफ़ करमपुर पुलिस तरफ़ां SHO करमपुर अब्दुल मजीद बिरोही ऐं WSC ग़ुलाम मुस्तफ़ा बिजाणी जी अॻुवाणी में सकाफ़ती रैली खे फुल प्रूफ सिक्योरिटी ॾिनी वई। रैली खे पुरअमन बणाइण लाइ करमपुर पुलिस जा अहलकार रैली जे अॻियां पोयां ऐं पासनि सां बीठल रहिया। रैली में शरीक मुख़्तलिफ़ धुरनि जे अॻुवाणनि मोहबती सिंधी माण्हुनि जो चवणु हो त असीं सिंधी हज़ारे साल पुराणी शाहूकार सकाफ़त जा वाली ऐं वारिस आहियूं। असीं 6 डिसंबर सकाफ़ती ॾींहं जे मौक़े ते दुनिया खे मुबारकबाद ॾियण सां गॾोगॾु इहो पैगाम ॾियणु चाहियूं था त टोपी अजरक असांजो शान मान ऐं सकाफ़त आहे। असीं सिंधी सभु हिकु आहियूं। असीं हर ईंदड़ साल सकाफ़ती टोपी अजरक जो ॾींहुं क़ौमी ईद तौर मल्हाईंदासीं। ॿिए तरफ़ JTN वेब न्यूज़ सथ ऐं हिंदू पंचायत जे तरफ़ां सरदार बुलेदी वनान बुलेदी सरदार मीर महबूब अली ख़ान बिजाणी ऐं नौजवान अॻुवान मीर शिराज़ अली ख़ान बिजाणी खे सिंध जी सूखड़ी अजरक जा तोहफ़ा पेश कया विया। साथी रिपोर्टर फैज़ मोहम्मद बिजाणी सां गॾु जावेद उस्मान बिजाणी, JTN वेब न्यूज़ करमपुर। सिंध गुलन तो मिठियूं जन्नत जूं हवाऊं, मेहरान जे मारुन जूं वणन दिल खे सदाऊं, मेहरान जे मारुन जूं वणन दिल खे सदाऊं। सिंध गुलन तो मिठियूं जन्नत जूं हवाऊं, सिंध गुलन तो मिठियूं जन्नत जूं हवाऊं।